नाज़रीन, शिकारपुर के कच्चे वारे इलाइक़े कोट शाहू ऐं गढ़ी तेगो में पुलिस ऑपरेशन जूं तैयारियूं मुकमल करे वरितियूं आहिनि। तफ़सील ॾेई रहियो आहे मंठार सनजराणी। जी मंठार, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शिकारपुर के कच्चे वारे इलाइक़े कोट शाहू ऐं गढ़ी तेगो में पुलिस ऑपरेशन जूं मुकमल थी वयूं आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ ज़िला कमांडो अहलकार ऑपरेशन लाइ शाहू ऐं गढ़ी तेगो तरफ़ पहुची विया आहिनि। राब्तो करण ते एसपी फाज़िल शाह मेहराज एसएसपी शिकारपुर ऑपरेशन मुतवक़े आहे, जंहिंमें केतिरा ई ट्रेनिंग मलूज़नि खे बाज़ियाब कराए ॿुधायो त पुलिस जा हौसला बुलंद आहिनि। कमांडो अहलकार जे ख़ात्मे ताईं कच्चे वारे इलाइक़े में रहंदा अमली जोड़ी जैसा ॾोहारियुनि जो ख़ात्मो यकीनी आहे। जी मंठार, तफ़सीली ख़बर ॾियण लाइ जी महिरबानी।